सभिनी खां लिकाए। ही थियो मुझे बीड़ियों ही तुझी बीण जा पैसा यार होशियारी सां ॾिजांइसि ऐं ॿिए ॾे यादि सां जवाब वठंदो अचिजेसि। बी धीअ दिलाऊं थी लड़ाया कि तूं दिल केरे न विझी। अम्मा धण वठाण में अची वियो हो, आउं सुजंदे वञी बकरियूं ॾिए चा। न धीअ तूं वेही ते सांझण कर, अॼु खीर कढण ऐं पाण थी वञा। मतां लखो न जेको न्यापो आंदो हुजे। हाणे तूं हिते बीठी सोचे छा थी? मूंखे खीर वारी लोटी आधारे ॾे त आउं वञा। अम्मा लखू खे चएज त मानी घर अची खाए, त रात जो उनखे मानी ॾियण केर वेंदो? अदा हशम त शहर वियल आहे। तू मुखे हिन मिस्री खां वधीक बिठी आई। कंडीअ जे वण हेठि कंडीअ जे वण हेठां अंगारे जी रात। हे मुंहिंजी सिंध ते बादल, आउं उते ज़रूर ईंदसि। सुण जो सद सावण जा, सुण जो सद सावण जा, मौला धणी मुल्कन,
मौला धणी मुल्कन उहे मारू शाल मिलन उहे मारू शाल मिलन उहे मारू शाल मिलन खां पोइ छा आहे अबा जिन जी सच्ची सिक शरीर में जिन जी सच्ची सिक शरीर में बस न बा या ॿियो कुझु बि लिखणो आहे बाबा हाणे इहो बैत सॼो पढ़ी ॿुधाए पोइ तूं भली भली अवल हिन अखर खे मञो मलूकन उठा मींहं मलीर ते कया गुल बि गोलाड़नि उठा मींहं मलीर ते पिपूं पोज पटन उठा मींहं मलीर ते कयूं सावकूं सब्जिन कढ बंदियाणी बंद मां कुठी आया कैदन चुमा चाउठ रसूल जी थिया पेरां दी पिरिन मरण बेल मिसकीन खे ॾिजांइ कलमो मंझ कलबन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अदा ओ अदा अदा बादल की है एक ही है हिन में कंहिंजो वार आहे अदा ऐं तो हिनखे ईअं छो संभाले रखियो आहे हाँ अदा छोकिरी केरु आहे तू नथी सुञाणी हुनखे कोने ॾिठल तुंहिंजी ठीकु आहे मूंखे नथो ॿुधाई अबो पाणी तोखां पुछंदो आउं अबे खे वञी चवां सुन सुन हुनजो नालो मारी आहे काके हमज़ल जी थी है अड़े न चरी उहो पंहिंजे तरह जी कोन्हे हू ॿी ज़ात जा आहिनि उमरकोट जे पासे में हुनजो ॻोठ आहे पर सुन तूं अबे सां ॻाल्हि न कजांइ मलूका बादल अॼु आउं थोरो सवेर वेंदसि किथे अदा ऐं अबो जाॻियो त हू मुंहिंजी सीसी लाइ छॾींदा
तूं छा थी समझी तां रुगो कुटी खाइण वारो मजनू आहियां तुंहिंजे लाइ आउं तो जान बि ॾेई सघां थो एतिरो ई सचो आई त पोइ मोकिल न पंहिंजे अबे खे असांजे घर संग लाइ इंशाल्लाह हाणे उहो वक़्तु परे न आहे बादल हुन हुन अख जे पुठियां कोई माण्हू आहे बादल बादल हाणे आउं वञां थी चुप थी बादल वॾी का ड्रिजणी आई साव न वञई हू मुंहिंजो पंहिंजो माण्हू आहे मोहम्मद सालिह हुनखे आस पास ते नज़र रखण लाइ आउं पाण सां गॾु गिनी आयो आहियां अल्लाहू 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 ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह बिरहमतिक या अरहमर राहिमीन अब्बा चाय अमड़ बादल मोटियो कि न आओ बस केॾीमहिल आयो आहीं? अबा तो जेॾी महिल नमाज़ नियती हुई आउं त ओॾी महिल अची वियोसि मां मलूका भाउ खे कोप आणे ॾे त चांहि पीए अच पुट मुंहिंजे भरिसां अची वेह तोसां के ॻाल्हियूं करणियूं जी अबा ही वठ अबे खे भी चाय विझी ॾिजो बादल पुट मूंखे साले सां तुंहिंजी दोस्ती पसंदि कोन्हे मूं ॿुधायो त हुनखे वॾेरी उमिरि जो पुटु आहे ऐं चोरियूं पियो करे बचा तूं न जे करे हुन सां गॾु घुमंदे त माण्हू तोखे बि चङो कोन चवंदा सोहबत जो वॾो असर थींदो आहे पुट गिदरो गिदरे खे ॾिसी रंग मटाईंदो आहे हुन सां गॾु रहंदे तोते बि हुनजो रंग चढ़ंदो
मिना बचाओ ये ज़ालिमा सां मिना बचाओ। खबरदार केर भी अॻियां न वधे। ॾिसो खून ख़राबो करण जी ज़रूरत न आहे। असीं हमरा अवां जे हवाले करियूं था। न सालिया न, तोखे हक़ीक़त जी ख़बर न आहे बादल। काऊ हिननि जो ॾोही आहे। हिन हरण खे ठाहियो आहे जंहिंजे करे वॾेरे उमिरि जो निशान घुसी वियो। कुझु बि हुजे, काहू हिन महिल असांजे ॻोठ में आहे। मूंखे बचाइण मुंहिंजो फर्ज़ आहे। यार छो तो हरू भरू पराई बाहि मिटी पोड़ी वॾेरे उमिरि खे सुञाणी नथो छा? बादल वॾेरो अची वियो आहे। अजायो ज़िद छॾ। तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं सालिया? काहू असांजे ॻोठ में पनाह लाइ आयो आहे। ॻोठ तुंहिंजे पीर सावण फ़कीर जो कोन्हे। ॻोठ जो मालिक आऊं आहियां। अड़े छोरा ॾिसो छा था हिननि ॿिन्ही खे खंभे गाॾी में हणनि। बश करियो साईं, बश करियो। हिन भेरे हिन ॿिन्ही खे माफ़ी ॾे। ॿीहर अहिड़ी ग़लती कोन कंदा। अड़े छोरा छॾियो हिनखे, छॾियो। चङो, तूं हिन कूंदर पुट जे पीर सावण फ़कीर खे वञी चओ